बुलेटिन जी शुरुआत में अवांखे ॿुधायूं मीरपुर माथेलो में रहड़ की दरबार जे पांधीड़नि खे तशद्दुद जो निशानो बणाईंदड़ मुख्य जवाबदार शमशेर पिताफ़ी तरफ़ां सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी माफ़ी वठी छॾी आहे। मुतासिर धुर खेसि माफ़ करे छॾियो। सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी रहड़की में मुतासिर हिंदू कुटुंब खां माफ़ी वठण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर शमशेर खे ॾोही सम्झूं था, उहो कुदो कमु न करे हा त माफ़ी न वठणी पवे हा। हिंदू बिरादरी सिंध जा असुल रहाकू आहिनि ऐं रहड़की में असांजा महिमान आहिनि। उन्हनि जो ख़्यालु रखणु हितां जे सभिनी माण्हुनि जो फ़र्ज़ु आहे। तव्हांखे ॿुधायां पिया नाज़रीन, मीरपुर माथेलो में रहड़की दरबार जे पांधीड़नि खे तशद्दुद जो निशानो बणाईंदड़ मुख्य जवाबदार शमशेर पिताफ़ी तरफ़ां सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी माफ़ी वठी छॾी। मुतासिर धुर खेसि माफ़ करे छॾियो। सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी रहड़की में मुतासिर हिंदू कुटुंब खां माफ़ी वठण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर शमशेर खे ॾोही सम्झूं था, उहो कुदो कमु न करे हा त माफ़ी न वठणी पवे हा। संदसि चवणु हो त हिंदू बिरादरी सिंध जा असुल रहाकू आहिनि ऐं रहड़की में असांजा महिमान आहिनि। उन्हनि जो ख़्यालु रखणु हितां जे सभिनी माण्हुनि जो फ़र्ज़ु आहे। तव्हांखे ॿुधायां नाज़रीन, सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी रहड़की में मुतासिर हिंदू कुटुंब खां माफ़ी वठण बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई ऐं मुतासिर कुटुंब जे अजय कुमार बि साणुसि उन वक़्तु गॾु हो ऐं उन्हनि ॿिन्ही जेका मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे अवांखे ॾेखारियूं था। ॾिसो, ग़लती इंसान खां थींदी आहे ऐं कल्ह जेको अमल थियो यकीनन उहो को चङो अमल कोन थियो ऐं उन अमल सां कुझु माण्हुनि इन तासुर खे हवा ॾियण जी कोशिशि कई त शायदि हिंदू बिरादरी सां का ज़्यादती थिए पई ऐं ख़ासि तौर ते जेसिताईं असांजो तालुक़ु आहे, असां सूफ़ी ख़्याल जा माण्हू आहियूं। असीं पाण हिंदू बिरादरी सां असांजो वधि में वधि तालुक़ु आहे। उन्हनि सां असांजा कारोबार आहिनि, उन्हनि सां उथणु वेहणु आहे ऐं उहे असांजा जेके इलाइक़े जा माण्हू आहिनि उन्हनि खे असांजी सॼी ख़बर आहे। इन में जेको कल्ह अमल थियो यकीनन हिकिड़ो ग़लति अमल थियो ऐं उन ग़लति अमल जी ज़ाहिर आहे उनखे को बि माण्हू को चङो अमल कोन छॾींदो। जेकॾहिं उन डॉक्टर शमशेर खे जेकॾहिं इहो कुंदो अमल न करे हा त ज़ाहिर आहे उनजे वॾनि खे ऐं असां सभिनी खे अॼु अची करे हिते साईं वारनि वटि हली कोन अचिणो पए हा, साईं वारनि खां माफ़ी कोन वठणी पए हा। हीअ ॾिसो, असांजा सिंधी भाइर आहिनि, सिंध जा असल रहाकू आहिनि ऐं हीअ असांजा महिमान आहिनि ऐं साईं वारा पांधीड़ा हुया हिन रहड़की दरबार जा ऐं जॾहिं रहड़की दरबार जा पांधीड़ा आहिनि त असां सभिनी जो हिन इलाइक़े वासियुनि जो इहो फ़र्ज़ु थिए थो त असां उन्हनि सभिनी जो वधि में वधि ख़्यालु रखूं ऐं उन्हनि जी महिमान नवाज़ी कयूं। पर हीअ जेका कोताही थी वई, उन कोताही जे नतीजे में असां राति कोशिशि कईसीं त साईं वारनि सां उते जेका सूरत हाल पैदा थी साईं वारनि सां मिलिजे, उन्हनि खां जेको आहे उन जेके ख़दशात आहिनि या उन्हनि खे जेका तकलीफ़ थी आहे उहा तकलीफ़ उन्हनि जी दूरि कजे ऐं वञी करे वेही उन्हनि खे राज़ी कजे ऐं उन हवाले सां अॼु साईं टाइम ॾिनो। उन टाइम ते असां हिते आयासीं ऐं हिते अची करे जेका कोताही पिताफ़ियुनि जे तरफ़ां थी आहे, शमशेर जे तरफ़ां थी आहे, उन कोताही जी असां साईं खां बि माफ़ी वरिती आहे ऐं असांजो ही भाउ आहे ऐं असांजो महिमान आहे, असां हिन खां बि माफ़ी वरिती आहे ऐं असां गॾु बीठा आहियूं। मूं त साईं खे चयो आहे त बाबा हाणे आउं जॾहिं सांगड़ ईंदुसि त सांगड़ अची करे पहिरियों आउं तव्हांजी चांहि पीअंदुसि। त उन कोताही थी, उन कोताही जे हवाले सां ऐं पंहिंजी बिरादरी सां गॾु हिते शमशेर न आयो आहे। शमशेर जो वॾो भाउ आहे, उनजो सौटु आहे, उनजा जेके असल ज़िम्मेदार माण्हू आहिनि उहे असां हिते वठी आया आहियूं। शमशेर असांजी नज़र में कल्प्रेट हुयो, उन उहो जेको आहे कुंदो कमु कयो ऐं इन जे करे असां उनखे ईअं सम्झो त असां ॿधे उते विहारे आयासीं त साईं वारनि जो जेको हुकुम हूंदो असां उहो कंदासीं। तो इन जे करे बाक़ी उनजी पूरी फैमिली हुई, उनजो वॾो भाउ, उनजा सौटु ऐं मुंहिंजा चाचा, मुंहिंजा सौटु, असां सभई हिते गॾिजी आयासीं त असां साईं वारनि सां मिलूं ऐं मिली करे हीउ मसइलो हल कयूं। हीअ हुन में बिल्कुलु अधु माफ़ु कयो आहे। हीअ तव्हांजे साम्हूं बीठो आहे, साईं बि हिते मौजूदु आहिनि, असां हिन दरबार में बीठा आहियूं ऐं मां सम्झां थो हाणे जन दोस्तनि खे हिकिड़ो वहम हुयो, जन दोस्तनि खे को गुमान हुयो त उहो गुमान ख़तमु थियणु घुरिजे ऐं जन माण्हुनि इहा कोशिशि कई पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ु साज़िश करण जी त
त भई इनखे वधीक हवा ॾिजे, पर जेका हक़ीक़त आहे उहा इहा आहे त असांजे माण्हू खां ग़लती थी ऐं उन ग़लती जे अज़ारे जे लाइ अॼु असां हिते पहुतासीं। जेकॾहिं असीं कंहिंखां उन जंहिं माण्हू सां ज़्यादती थी आहे उनजो जेकॾहिं अज़ारो करणु आहियूं, माफ़ी वठणु आहियूं, त इन में का शर्म वारी ॻाल्हि कोन्हे। इन में असांखे पाण ते नाज़ आहे त जंहिं माण्हू सां ज़्यादती थी आहे असां उन माण्हू जा भरजलू थिया आहियूं, उन माण्हू वटि आया आहियूं, उन माण्हू जी इज़त कई आहे ऐं उन माण्हू खां असां माफ़ी वरिती आहे। ऐं इन में मां सम्झां थो सभिनी माण्हुनि खे इहो हाणे शयूं जेके आहिनि इहे कॾहिं ख़तमु करणु घुरिजनि ऐं मज़ीद मां सम्झां थो हाणे हिन ते डिस्कस ऐं न थियणु घुरिजे त वधीक बहितर। हिन वक़्तु तव्हां हुनखे माफ़ु करे छॾियो आहे या छा अञा? माफ़ त जी नाज़रीन, सूबाई वज़ीर वारी बिताफ़ी रहड़के में मुतासिर हिंदू कुटुंब खां माफ़ी वठण बाद मीडिया सां ॻाल्हायो ऐं संदसि चवणो हो त हिंदू बिरादरी सिंध जा असुल रहाकू आहिनि ऐं रहड़के में असांजा महिमान आहिनि, उन्हनि जो ख़्यालु रखणु हितां जे सभिनी माण्हुनि जो फ़र्ज़ु आहे।